दरे में मेरापुर जे साफ़ी अज़ीज़ मेमन के क़त्ल ऐं जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि अॻुवान साफ़ियनि पारां ऐं पीपी अॻुवान काउंसलर मामन कच्छी, अशरफ पलेजो, गुलाम मुस्तफ़ा कच्छी, गुल चवाण, तैयद भट्टी, राहुल मेवश्वरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड खणी पिञारी पुल चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाजी कंदड़ चयो त साफ़ी अज़ीज़ मेमन खे हक़ सच लिखण जे ॾोह ऐं बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। उन साफ़ी अज़ीज़ मेमन जे क़त्ल में मलूस जवाबदार गिरफ़्तार जल्द कया वञनि ऐं पुर सज़ा ॾिनी वञे ऐं ॿिए सूरत में न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर सुफ़ी सारंग शाह, शाइन न्यूज़, दरो। Music Studio.